सबक चऊं असांजो ॻोठ ॾाढो सुठो आहे। असांखे पंहिंजे ॻोठ सां ॾाढो प्यार आहे। असीं ॻोठ खे साफ़ सुथरो रखंदा आहियूं। घिटियुनि में गंद किचिरो कोन उछलायूं। ॻोठ खां परे हिकु खॾ आहे, उन में किचिरो उछलाईंदा आहियूं। असांजे ॻोठ में कुंभार, वाढा, लोहार ऐं मोची आहिनि। उते दर्ज को दुकान बि आहे। सीधे सामान जो बि दुकान आहे, जितां असांखे ज़रूरत वारियूं शयूं मिलनि थियूं। असांजे ॻोठ में छोकिरियुनि ऐं छोकिरनि लाइ स्कूल आहिनि। हिते हिकु अस्पताल बि आहे। अस्पताल में मरीज़नि जो इलाज थींदो आहे। ॻोठ में हिकु मस्जिद बि आहे, जंहिंमें ॻोठाणा निमाज़ पढ़ंदा आहिनि। ॻोठ जे चौधारी पोखूं आहिनि। हर पासे सावक ई सावक आहे। हारी वॾी महिनत सां पोख कनि था। असीं सभु ॻोठाणा पाण में प्यार ऐं मुहबत सां रहंदा आहियूं। दुख सुख में हिक ॿिए जी मदद बि कंदा आहियूं।